लिखन मार पवे मौत तू अणमुदायतो आई, मारई अहिड़ा घोट जिन जी मुंद न हुई मरण जी। हे साफ़ तौर ते हे अल्लाह जी ज़ात जी तोहीन आहे। मलकल मौत कतन तौर ते अल्लाह जी अमर खां बग़ैर न ईंदो आहे। अल्लाह हुकुम कंदो आहे वञी करे फलाणे जेको बंदे जो रूह कब्ज़ करे अच, पोइ जेको आहे मलकल मौत ईंदो आहे। हे सिंधी लिखंदा इहे मार पवे मौत तूं अणमुदायतो आई। हाणे जेकॾहिं क़ुर जो इल्मु हुजे या हदीस जो इल्मु हुजे या हे मुस्लमान ईअं लिखी आहे। हिकिड़ी ॻाल्हि जेकी आम जेको आहे मां बयानु करणु चाहियां थो, अमूमन अॼुकल्ह जेको आहे माण्हू जेकॾहिं इंतकाल करे वञे थो, इंतकाल खां बाद में सोशल मीडिया ते जेके दोस्त तमामु जेको आहे वरी जेके आहे उनजो जेको आहे जेकॾहिं को एक्सीडेंट थिए थो, अहिड़ी तरह जेको आहे इंतकाल करे वञे थो, पंहिंजी मौत मरी थो वञे, उनजे मथां हिकिड़ी शाइरी लिखनि था। उन शाइरी जी निस्बत वरी ॾियनि था कलंदर शहबाज़ जे तरफ़ या अहिड़ी तरह भिटाई सरकार जे तरफ़। शाइरी छा था लिखनि, मार पवे मौत तूं अणमुदायतो आई, मारई अहिड़ा घोट जिन जी मुंद न हुई मरण जी। हे साफ़ तौर ते हे अल्लाह जी ज़ात जी तोहीन आहे। इन जो दलील जेको आहे क़ुर हकीम जी आयत खां मां ॾींदुमि। सूरत आल इमरान आयत नंबर 145 जेके चवंदा साईं जेको पंहिंजे तरफ़ां ॿुधाए थो, हे क़ुर हकीम जे अल्लाह ताला अंदरि फरमाए थो। सूरत आल इमरान आयत नंबर 145 अल्लाह ताला फरमायो, वमा कान ले नफ्सिन अन तमूत इल्ला बिइज़्निल्लाह। अल्लाह ताला फरमायो के नफ़्स जे मथां मौत न ईंदो आहे, के नफ़्स जे मथां मौत न ईंदो आहे, अंत मूत इल्ला बिइज़्निल्लाह। अल्लाह जो अमर थींदो आहे पोइ माण्हू मरंदो आहे। हे मुस्लमान ईअं लिखी आहे, काॾे असां विया आहियूं? हे अल्लाह जी ज़ात जी साफ़ तोहीन आहे। मां अगरि कंहिं जमायती ते वेठा हुजे, हे हिते कोई हिकिड़ो जमायती वेठो हुजे, उनखे चवां अड़े मार पवे तुंहिंजे मथां, बयानु ख़तमु थींदो, इन खां बाद में पंहिंजे मुंहं सां या ॿ टोलो वठी ईंदो, साईं तव्हांखे छा थियो आहे, मूंखे छो ॾिजो मार पवे तुंहिंजे मथां, मां को गुनाह कयो आहे? मुस्लमान कहिड़े तरीक़े ते अॼुकल्ह हलनि था। हे त हिकिड़ी मां हिकिड़ी तव्हांखे इहा पोस्ट ॾेखारियो, हज़ार अहिड़ियूं आहिनि जेके ख़ुदा जी शान में तोरी में मुस्लमान खे ख़बर ई न पए, रुगो इन ॻाल्हि खे जेको अॻिते वधाईंदा वेंदा कंहिं क़िस्म जो इल्मु आहे ई न। मुंहिंजा भाइर दोस्तो, इल्म जी तरफ़ असां अचूं, रोशनी जी तरफ़ असां अचूं, क़ुर जी तरफ़ असां अचूं, हदीस जी तरफ़ असां अचूं, पोइ असां जेको कामयाबु थींदासीं। अल्लाह ताला तव्हां असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।